वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। हाकिम साईं, हिकु बुरी ख़बर आहे। एसपी साहब शहरोज़ खान खे फुल फ्राई या हाफ फ्राई कंदो। यो तूं छा पियो चईं सूबेदार? तो एसपी खे सम्झाइण जी कोशिश छो न कई? छो कोन तो उनखे सम्झायो? शहरोज़ मुंहिंजो अकेलो वारिस आहे। हाकिम साईं, मुंहिंजी एतिरी औकात किथे आहे जो मां पंहिंजे बाला ऑफिसर सां बहसबाज़ी कयां। मासात मिठी ज़ात, ही वीडियोस मां पंहिंजे ॾिसण जे लाइ रखिया आहिनि, सोशल मीडिया ते कोन चाढ़ींदुसि। पर मासात ही सभु ग़लति आहे। कंहिंजी बिना इजाज़त कंहिंजो फोटो नहीं कढबो। तूं छा गैर आहीं मासात? असीं पाण में मासात आहियूं। पर मासात हाणे असीं ॿार कोन रहिया आहियूं। हिन उम्र में रिश्तनि जी वेझड़ाई बावजूद हिकिड़ी दूरी भी लाज़मी हूंदी आहे। खान बहादुर खे छा ॿुधायो अथई ऐं काल तूं रिकॉर्ड कंदो आहीं? केॾी शर्म जी ॻाल्हि आहे शमशू। मुंहिंजी खान बहादुर सां न वेझे में का ॻाल्हि बोलती है, ना ही मुलाकात। हाय शाबाश, हाणे ॻाल्हि मूंखे सम्झ में आई है त इहा बाहि कंहिं ऐं किथां छाला लॻाई। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।